शंशु चांड्रो की जेड़ी तेरी की बदतमीजी समोसा गलायो आहे न, दिल तो चवे थी मां उनखे अहिड़ो सबक ॾियां जो ज़िंदगी भर हू यादि रखे। जानू बेबी, मां हिकिड़ो सच ॻाल्हायां? हाँ चओ। जानू बेबी, ग़लती तुंहिंजी आहे यार। तोखे हुनखे फ़ोन ई न करणु घुरिजे आहे। तूं हवेली जी मालिक थी हुन सां ॻाल्हाईंदी आहे त ज़ाहिर आहे तोखे अहिड़ो ई जवाबु मिलंदो। ऐं हा, हुनजो खून थियल आहे। शमशू शमशू तू नथो समझी, चांड्रो की जो मथो ख़राब आहे। अरे यार, तू पंहिंजे मसइलनि खे फोकस कर। ये हरू भरू जो फिल्मूं पंहिंजी किचन में छो पई विझी? न शम्स, हाणे मुंहिंजो ज़िद आहे। भली छा बि थिए, कुझु बि थिए, मां हुनखे पंजनि पेरनि में झुकाईंदसि। रुखसार हू ज़िले जे दबंग ऑफिसर जी मंगेती आहे ऐं नांग खे मफरल समझी किची में नाहे पाए पियो। प्लीज यार कुछ समझ। यार तोखे त ख़बर है खान बहादुर जो अंजाम तुंहिंजे साम्हूं आहे। पोइ तूं बिजली में हथ छोपी विझी। एसपी जा पंहिंजी जॻह ते पावर आहिनि, पर तो जहिड़े चालाक ऐं शातिर माण्हू जे साम्हूं। चाचा ऐं मासात वारा तोखे मुख़्तलिफ़ सवाल पुछी करे तोखे परेशान करे रहिया आहिनि। इहा मूंखे ख़बर आहे। इहो मां तव्हां खां कोन पुछंदुसि। मासात तूं अॼुकल्ह छो परेशान रहण लॻी आई? तव्हां सभिनी जो थियो आहे दिमाग़ ख़राब। न मां परेशान आहियां, न उदास, ऐं न वरी मूंखे का गणती आहे। मां त ख़ुशि ऐं मुतमिन आहियां। असां बि ख़ुशि आहियूं जेकॾहिं तूं ख़ुशि ऐं मुतमिन आहीं। पोइ महिरबानी करे मूंखे मुंझाइण ऐं परेशान करणु बंदि कयो। मिठी ज़ाद, मूं तोखे छा में परेशान कयो आहे? तूं बि त चरियाइप जो दौरो पवण ते उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे वेंदो आहीं न। मां चरी न आहियां जो कंहिं ॻाल्हि खे सम्झंदी न आहियां, पर रत जे रिश्तनि जो लिहाज़ कंदे ज़हर जो ढुक भरे वेंदी आहियां, ख़ामोश थी वेंदी आहियां। मासात, मूं तोखे अहिड़ो छा चयो आहे जो तोखे ज़हर जो ढुक बराबरि थो लॻे? ॾिस मासात, मूंखे तुंहिंजा ॿिटी माना वारा अखर जेके आहिनि न ॾुखिया लॻंदा आहिनि। हिन करे मूंसां उबतियूं सुबतियूं ख़बरूं न कंदो कर। मिठी ज़ात, त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां तोसां। असीं पाण में मासात आहियूं। मासात ॻाल्हि ॿुध। केॾा सॾु कया मां मासात, बीह न पियो सघी। मासात, जॾहिं उमीदनि जा सिज लही चुका आहिनि पोइ तव्हां जा रस्ता किथे बि वठी वञनि को फ़र्क़ु न आहे। मूंखां एॾो नाराज़ आहीं? नाराज़ न मासात, मायूस ऐं ॾुखारो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।